बुकेरा शरीफ इरिगेशन अमले सां बासर ज़मींदार पारां बदतमीज़ी करे संदसि मथां पथराव कयो वियो। ख़बर मूजिबि बुकेरा शरीफ इरिगेशन अमले जे STO फराज़ सहतो पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त चाकर शाख जे 1R वाटर कोर्स जे बासर ज़मींदार इरशाद जरवार ऐं ॿियनि पारां असांजे बेलदारनि सां बदतमीज़ी कई ऐं असां मथां पथराव कयो। संदन चवणु आहे त बासर ज़मींदार ज़बरदस्ती वाटर कोर्स टोड़े पंहिंजे माप खां वधीक पाणी चोरी करे रहिया हुआ। बेलदारनि पारां अहिड़ो इतला मिलण खां पोइ आउं उते पहुतुसि त हुननि मूंसां बदतमीज़ी कई ऐं सरकारी गाॾी मथां पथराव कयो, जंहिं करे दरख़्वास्त SSP टंडोला हियार खे कई आहे ऐं असां जल्द बासर ज़मींदारनि ख़िलाफ़ PS बुकेरा थाणे ते FIR दाख़िल कराई वेंदी। ॿिए पासे ज़मींदार इरशाद जरवार पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त STO फराज़ सहतो प्राइवेट माण्हू साण करे बिला जवाज़ असांजा वाटर R1 बंदि करे छॾियो, जॾहिं त असां मथां ग़लति इल्ज़ाम हणी रहियो आहे।